सिंध धरती जाई चंड तारा ओ अजरक टोपिया वारा आहिर अजरक टोपिया वारा आहिर इन दुनिया में मोहब्बत वारा। हैदराबाद में सकाफती ईद ते प्रेस क्लब ॿाहिरां सिंध टीवी नेटवर्क पारां सिंगारियल सकाफती तकरीब में औरतुन ऐं ॿारनि ख़ास तौर ते शिरकत कई। शहरिन पंहिंजे मासूम ॿारनि खे ख़ूबसूरत फेस वॻा पाराए मुख्य तकरीब में शरीक थिया। ही जेके कपड़ा आहिनि असां तक़रीबन 7 ॾींहं पहिरीं माने हफ़्तो खनि पहिरीं ठाराया हुआ ऐं असांखे अॼु ॾाढी ख़ुशी आहे। अॼु ईद आहे सकावत ईद मुबारक। कल्चर डे ते असांखे जाम ख़ुशी थींदी आहे ऐं इहो ख़ासि करे असांजो कल्चर डे ख़ुशी होनी है। सिंध टीवी नेटवर्क पारां मुनक़िद कयल मुख्य तकरीब में ॿारनि सां गॾु औरतुनि बि वॾी अंग में शिरकत कई। असांखे ईअं पियो लॻे सिंधी भाउर ऐं भेणियूं पाण में अहिड़ो सुठो पियो लॻनि, ईद जे ॾींहं खां बि वधीक पियो लॻे। कल्चर खां पहिरां ई तयारी कई, पर कुझु माण्हू ईअं चवनि पिया त तव्हां एतिरी जल्दी तयारी कई आहे छो त कल्चर ते नयूं शयूं ईंदियूं आहिनि। त असां चवंदासीं त असांखे हीअ ॾियारो असांखे इतिहाद जो पैगाम ॾिए थो त असां सिंधियुनि में तमामु घणो इतिहाद आहे। असां इतिहादी पसंदि माण्हू आहियूं। मां इहो चवणु चाहींदमि कि तालीम खे अॻिते कयो, छोकिरियुनि खे बि अॻिते करणु घुरिजे। इहो न आहे कि छोकिरा सिर्फ़ु पढ़नि, छोकिरियुनि खे बि अॻिते कयो। औरतुनि बि सिंध टीवी नेटवर्क पारां मुनक़िद कयल सकाफती ॾियारे ते तमामु घणी ख़ुशी जो इज़हार कयो। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।